हासन वाक़िया खां कंदासीं। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त सिंध पाकिस्तान सां गॾु हुई ऐं हमेशह रहंदी। पाकिस्तान पंहिंजी ख़ुदि मुख़्तियारी जी हिफ़ाज़त करणु ॼाणे थो। पेटारो कैडेट कॉलेज जामशोरो में योम वालिदैन जी तक़रीब खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान आलमी सतह ते पंहिंजो मक़ाम हासिल करे चुको आहे। फ़ौज मुल्क जी हिफ़ाज़त लाइ ॾींहुं राति मसरूफ़ आहे। अवाम मुतहद रहे त पाकिस्तान कॾहिं बि नाकाम न थींदो। बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो आहे त नौजवान असांजो मुस्तक़बिल आहिनि। कैडेट कॉलेज पेटारो जो नौजवान जे किरदार साज़ी में अहम किरदार आहे। तालीम जे मयार खे बहितर बणाइण असांजी पहिरीं तरजीह आहे। अवांखे हिकु ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं। अवांखे ॿुधायूं त पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त सिंध पाकिस्तान सां गॾु हुई ऐं हमेशह रहंदी। पाकिस्तान पंहिंजी ख़ुदि मुख़्तियारी जी हिफ़ाज़त करणु ॼाणे थो। पेटारो कैडेट कॉलेज जामशोरो में योम वालिदैन जी तक़रीब खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान आलमी सतह ते पंहिंजो मक़ाम हासिल करे चुको आहे। फ़ौज मुल्क जी हिफ़ाज़त लाइ ॾींहुं राति मसरूफ़ आहे। अवाम मुतहद रहे त पाकिस्तान कॾहिं बि नाकाम न थींदो। बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो आहे त नौजवान असांजो मुस्तक़बिल आहिनि। कैडेट कॉलेज पेटारो जो नौजवाननि जे किरदार साज़ी में अहम किरदार आहे। तालीम जे मयार खे बहितरीन बणाइण असांजी पहिरीं तरजीह आहे।